अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे पर लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच। छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम छोरो सिंध। छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हीअ आखाणी लाड़ ताल के ठटे मां अब्दुल्ला गंदरे खां मिली। कहाणी आहे कुझु गुज़री आहे कुझु गुज़री वेंदी। हिकिड़ो बादशाह जंहिंखे हिकु पुटु ऐं हिकु न्याणी हुई। कुदरत अलाह जी ॿई ॿार थोरे घणे ॾींहं अची जवान थिया ऐं दस्तूर मूजिबि बादशाह जे दरबार में अचण वञणु लॻा। उन जे बादशाह वटि हिकु तमामु सुहिणी ऐं सुरीली ॻाइणी हूंदी हुई, जा हमेशह दरबार में राग ऐं नाच कंदी हुई। खेसि इनाम में बादशाह ऐं दरबारियुनि खां घणो ई माल मता मिलंदो। हिकिड़ी राति दस्तूर मूजिबि ॻाइणीअ पे ॻायो ऐं नाच कयो। इतफ़ाक़ सां संदसि राग ॼमी न सघियो ऐं आहिस्ते आहिस्ते सारींदड़ बि सुस्तु थींदा विया। उहो हाल ॾिसी सुतती ॻाइणी ख़बरदार थी ऐं साज़ींदड़नि खे चयाईं त होशियारु थियो, कुझु गुज़री आहे कुझु गुज़री वेंदी। ईअं चई पूरे ख़्याल ऐं जोश सां अहिड़ो राग छेड़ियाईं जंहिंजे असर खां महफ़िल जो रंग ई और थी वियो। बादशाह ऐं दरबारी मौज मां कंध लोॾण लॻा। सभई माण्हू एतिरो त महू थी विया जो जॾहिं राग ख़तमु थियो तॾहिं सभिनी खां हिकु ई वक़्तु वाह वाह निकिरी वई। ॻाइणी ॾाढी ख़ुशीअ मां बादशाह खे सलाम करे बीही रही। उते शहज़ादीअ पंहिंजो 9 लखो हार ॻिचीअ मां लाहे खणी ॻाइणीअ ॾांहुं उछलियो। शहज़ादे वरी पंहिंजे जड़ादार तलवार कमर मां छोड़े ॻाइणीअ खे इनाम तौरु ॾिनी। उन जे दरबार में हिकु फ़क़ीर बि वेठो हो, तंहिं बि पंहिंजी मेड़ी चूंडी कढी ॻाइणीअ खे इनाम तौरु ॾिनी। उहो ॾिसी बादशाह अचरज में पइजी वियो। टिनी खां उन जो सबबु पुछियाईं। शहज़ादीअ जवाब में चयो त बाबा साईं, आउं तव्हांजी जवान धीउ आहियां। तव्हांजो फ़र्ज़ु हो त मुंहिंजे घर ऐं वर जी अज़ ख़ुदि ॻोल्हा करियो आहे, पर तव्हां हिन वक़्त ताईं उन जे बारे में कुझु बि कीन कयो। आउं बि सॼो लकाउ ॾिसंदी रहियसि। नेठियो ख़्यालु कयुमि त छो न अॼु राति कंहिं पासे निकिरी वञा ऐं वञी पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि हयाती गुज़ारियां। पर हींअर जॾहिं ॻाइणीअ भरी महफ़िल में चयो त कुझु गुज़री आहे कुझु गुज़री वेंदी, तॾहिं उहा ॻाल्हि मुंहिंजे दिलि सां लॻी त हयाती कुझु गुज़री आहे कुझु गुज़री वेंदी। ॻाइणीअ जा उहे गुफ़्ता ॿुधी ऐं ॾाढी ख़ुशि थियसि। उन ई ख़ुशीअ में मूं हिनखे पंहिंजो क़ीमती हार ॾिनो आहे। बादशाह धीअ जी ज़ुबानी ॿुधी वरी पंहिंजे पुट ॾांहुं निहारियो। शहज़ादे बि साॻीअ तरह अदब सां वराणियो त बाबा साईं, मूं वटि हिकिड़ी सुहिणी ऐं तेज़ तलवार हुई। आउं बि हमेशह उहो ख़्यालु कंदो हुउसि त अव्हां खां पोइ जॾहिं तख़्त धणी थींदुसि तॾहिं उन सां जंग जे मैदान में विढ़ंदुसि ऐं घणेई मुल्क फ़तह कंदुसि। पर अॼु ताईं उन तलवार खे किथे आज़माइण जो को मौक़ो ई न मिलियो। नेठि उहो ख़्यालु कयुमि त छो न तव्हांखे मारे बादशाही हथु करियां ऐं पोइ वञी मुल्क हथु करियां। सो इरादो कयो हुउमि त अॼु राति तव्हांखे मारे आउं बादशाह थियां। पर हींअर जॾहिं हिन ॻाइणीअ उहा ॻाल्हि कई तॾहिं ख़्यालु कयुमि त बराबरि जवानी कुझु गुज़री आहे कुझु गुज़री वेंदी, तंहिं करे उहा तलवार ई ॻाइणीअ खे ॾेई छॾियमि। हाणे हीअ तलवार न मूं वटि हूंदी ऐं न ई कॾहिं आउं अहिड़ियूं ॻाल्हियूं सोचींदुसि। बादशाह हिननि ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं ॿुधी वरी फ़क़ीर ॾांहुं निहारियो, जंहिं अदब सां निड़ी सलाम करे अर्ज़ु कयो त जीअं ता क़िबला, मूंखे जवानीअ खां वठी कंहिं हसीन शहज़ादीअ सां शादी करण जो ख़्यालु हो ऐं उन जे ख़र्च पखे लाइ पाई पाई करे हीअ रक़म गॾु कई हुयमि। पर हींअर जॾहिं हिन ॻाइणीअ उहा ॻाल्हि कई तॾहिं दिलि में चयुमि त बराबरि कुझु उमिरि गुज़री आहे ऐं कुझु गुज़री वेंदी। हाणे कहिड़ो वतां उन जे दुनिया जे लालचुनि पुठियां डोड़ंदो, किथे आउं हिकिड़ो फ़क़ीर ऐं किथे हिकु शहज़ादी। उहा ॻाल्हि सफ़ा अण थियणी आहे। उहो ख़्यालु करे पंहिंजी समूरी मूड़ी कढी ॻाइणीअ खे ॾिनमि, उन लाइ त न उहे पैसा मूं वटि हूंदा ऐं न अहिड़ा ख़्याल दिलि में पैदा थींदा। बादशाह टिनी हिन जा जवाब ॿुधी हिननि जी सियाणप ते ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकदमि काज़ीअ खे घुराए पंहिंजे शहज़ादीअ जी शादी उन जे फ़क़ीर सां करायाईं ऐं हुकूमत जो सॼो कारोबार पंहिंजे जीअरे पुट जे हवाले करे पाण हयाती जा बाक़ी ॾींहं वञी ख़ुदा जी इबादत में गुज़ारियाईं।